हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल खुश है यार। खैर उम्मीद है सब ठीक ठाक मज़े में हूंदा। माशाल्लाह कल जी बरसात पवण खां पोइ वण सफ़ा धुपची साफ़ थी चुका आहिनि। अञा बि उन्हनि जे मथां पाणी बीठल आहे। हीअ ॾिसी सघो था। बहरहाल मर्ज़ जाम आहे। ऐं पंहिंजी फुटी में कुझु भिंडियुनि जा ॿूटा लॻाया हुआसीं। ॿूटा चइजे सिराइकी में असीं वरी उन्हनि खे ॿुड़ा चवंदा आहियूं। हलो ॾेखारियूं था उन्हनि में कुझु आहे या न। बहरहाल माण्हू उन्हनि खे रोज़ पटे वेंदा आहिनि। कुझु ॾिसण में अचनि पिया, हुनखे ॾेखारींदा हलूं। माशाल्लाह बहितरीनु लॻा पिया आहिनि, चकर खां बची चुका आहिनि। ॾिसो VIP चोरनि जे चकर खां बची पिया आहिनि। हिते गाह वारा माण्हू हूंदा आहिनि, उहे पटे वेंदा आहिनि। बहरहाल माशाल्लाह VVI चोर जे चकर खां बची विया आहिनि। गुली कोन छॾींदा आहिनि अहिड़ा माण्हू हर में। ॾेखारियूं पिया बरसाति खां पोइ तमामु हिन में घणो माल अची वेंदो आहे। छो जो हीअ फसल को बि फसल आहे बरसाति में पन धोपिजण खां पोइ तमामु सुठी मस्ती करे वेंदो आहे, तमामु भलो थी वेंदो आहे। VIP ऐं पची चुकियूं आहिनि। हीअ ॾिसो केॾियूं सख़्तु थियूं आहिनि, पर पटिजनि बि कोन पियूं। जे पटियूं पिया ज़ोर लॻायूं ॿूटो पाणा पियो पटिजे। हीअ ॾिसी सघो था, हीअ कच्ची पटिजी वई आहे, तमामु पकी आहे।